राज़नामे न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त कंडियारो में खबर ॾींदा हलूं त मोटरोवे पुलिस जे DIG अलीशर जकरानी ऐं सेक्टर कमांडर कासिम इफ्तिकार वराज जे हिदायतुनि ते DSP रियाज़ अहमद खान बेट उणी कंडियारो एडमिन ऑफिसर अब्दुल रशीद सहतो ऐं ॿियनि ऑफिसरनि सां गॾु मुख़्तलिफ़ हंधनि ते रोड सेफ्टी बाबति सेमिनार कया, जंहिं सिलसिले में अॼु दरगाह इलाहाबाद जी दरसगाह जामा गफ़ारिया ऐं जामा असला अल मुस्लिमीन जी मजलिस अमला में रोड सेफ्टी सेमिनार कयो, जंहिं में दरसगाह जे उस्तादनि शागिर्दनि नमाज़िन ऐं मजलिस अमला जे उलमा व उहिदेदारनि वॾे अंग में शिरकत कई। उन मौके ते मोटरवे ऑफिसर रियाज़ अहमद खान रोड सेफ्टी बाबति आगाही ॾींदे ॿुधायो त असांखे गाॾी एहतियात सां हलाइण घुर्जे, मोटरसाइकिल हलाइण वक़्तु हेलमेट जो इस्तेमालु लाज़मी करणु घुर्जे, ग़लत ड्राइवरिंग हरगिज़ न करियो, ओवर स्पीड ओवरलोडिंग गलत ओवरटेक खां पासो करियो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।